अस्सलाम वालेकुम। मेहमान सिटिंग में टुरा बाला मुझे किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पार नंबर 23। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मजलिस में को न विहंदा हुआ ऐं न उतां उठंदा हुआ मगर ज़िक्र ख़ुदा सां गॾु। ऐं मजलिस में संदन वास्ते का बि मख़सूस जॻह कोन ॾींदा कोन हूंदा ऐं माण्हुनि खे बि उन खां मना फ़रमाईंदा हुआ। जॾहिं कंहिं जलसे में तशरीफ़ वेंदा हुआ कंदा हुआ सभिनी खां पुठियां जॻह ख़ाली हूंदी त उते वेही रहंदा हुआ। माण्हुनि खे अहिड़ी तरग़ीब ॾींदा हुआ संदन अहले मजलिस में हर हिक सां अहिड़ी तरह एतिराम इज़त सां गॾु इल्तिफ़ात फ़रमाईंदा जो हर शख़्स ही सम्झंदो हुयो त दुनिया में मूंखां वधीक हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नज़दीक वेझो बुलंद मर्तबे ते केरु कोन्हे। संदन अहले मजलिस में हर हिक सां अहिड़ी तरह एतिराम इज़त सां गॾु इल्तिफ़ात फ़रमाईंदा हुआ जो हर शख़्स ही सम्झंदो हुयो त दुनिया में मूंखां वधीक हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नज़दीक वेझो बुलंद मर्तबे ते केरु बि कोन्हे। उन सां शीर कलामी वाइदे सां गॾु राज़ी कंदो हुयो। हुज़ूर करम जिन जो ख़लक़ सॼी दुनिया ते छायल हुयो। आज़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मजलिस मुक़द्दस बुरदबारी हया सचाई ऐं अमानत खां मुमिलो हूंदो हुयो। अमानत खां मामिलो हूंदो हुयो ऐं उन में शोरो गुलो कोन हूंदो हुयो। कंहिं चयो बुरायूं कंहिंजियूं बुरायूं बयानु कोन कंदा हुआ। सभई पाण में हिक ॿिए सां अदल इंसाफ़ नेकी ऐं एहसान जो वर्ताव कंदा हुआ। हर हिक ते तक़वा ऐं परहेज़गारीअ जी वसियत कंदा पाण में तवाज़ आजिज़ीअ जो वर्ताव कंदा हुआ। ओड़े जी इज़त कंदा हुआ नंढनि ते रहम कंदा ऐं साहिब हाजत खे संदन ज़ात ते तरजीह ॾींदा ग़रीबनि सां रिआयत कंदा हुआ। हज़रत मूसा बिन जफ़र खां रिवायत आहे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कुझु दीनार कंहिं यहूदियुनि जा बाक़ी हुआ। उहो यहूदी हिकु ॾींहुं आयो अची तक़ाज़ा कयाई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त मूं वटि हिन वक़्तु दरम कोन आहिनि। यहूदीअ चयो जेसीं ताईं मूंखे दीनार न मूं वटि दरम दीनार न ॾींदव तेसीं ताईं आऊं कोन वेंदुसि। हुज़ूर करम जिन फ़रमायो सुठो आउं बि तोसां गॾु विहंदो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन यहूदीअ सां गॾु वेठो हुयो एसी ताईं जो ज़ुहर असुर मग़रिब इशा ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो निमाज़ उते अदा कई। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असाब यहूदीअ खे डिॼारियो ऐं धमकाइणु शुरू कयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फ़रमायो तव्हां माण्हुनि जो उन सां कहिड़ो वास्तो। उन्हनि माण्हुनि चयो या रसूल अल्लाह हिन तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गवाह क़ैद करे रखियो आहे ऐं छॾे ई कोन थो त तव्हां वञो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो ख़ुदा मूंखे उन लाइ मबूस कोन कयो आहे त ज़ुल्म करियां ऐं उन ते जेको अमान में हुजे। ॾींहुं चढ़ियो त यहूदी चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न अब्दुहु व रसूलुहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ॾींहुं चढ़ियो त यहूदीअ चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। या रसूल अल्लाह मूं माल राहे अधु माल राहे ख़ुदा में ॾिनो ऐं ख़ुदा जो कसम ही वर्ता मूं उन लाइ कयो त मालूम करियां त जेके औसाफ़ पैगम्बर आख़िरी ज़मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तौरेत में लिखियल आहिनि हज़रत उहे मौजूदु आहिनि या न या कोन आहिनि। छो त मूं तौरेत में पढ़ियो हज़रत मुहम्मद बिन अब्दुल्ला जिन मके में पैदा थींदा ऐं हिजरत करे मदीने में मक़ाम ते थींदा उन सख़्तु मिज़ाज कोन हूंदो।
हज़रत सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां मनक़ूल आहे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ज़ाए हाजत जे लाइ माण्हुनि जे साम्हूं कोन विहंदा हुआ। हिकु ॾींहुं अहिड़े मक़ाम ते हलिया जिते का बि आड़ पर्दो कोन हुयो। खुरमा खजूर ॿ वण खजूर जा हुया। असाबनि मां हिकु शख़्स ॿ वण हुआ खजूर जा। असाबनि मां हिकु शख़्स हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हमराह हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि वणनि खे इशारो फरमायो जो ॿई हिक ॿिए जे भरिसां वेझो हुया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे पुठियां लिकी हाजत खां फारूक थियो। इहो शख़्स वण जे पुठियां वियो त उते कुझु कोन ॾिठो। अब्दुल्ला अंसारीअ खां मनक़ूल आहे हज़रत जिन खां माण्हुनि पुछियो गोश्त बकरियूं चारणु सुठो आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो केरु पैगंबर मबूस कोन थियो जंहिं पहिरीं बकरियूं न चारियूं हुजनि।